रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो HPS न्यूज़ हैदराबाद ब्यूरो रिपोर्ट कामरान अली खीड़ो टंडे हैदर गोटंडो गुलाम मोहम्मद जो रवासी बटे पूरे चइनि न्याणियुनि जो पीउ वात जे कैंसर जहिड़ी मोहलिक मर्ज़ में मुब्तला गुरबत सारो घर जो अलतल खपाए इलाज करायो पर फ़ाइदो न थियो वारिसनि पारां सरकारी ख़र्च ते इलाज लाइ अपील जी वाहुर कई वञे वारिस ख़बर मूजिब टंडो हैदर गोटंडो गुलाम मोहम्मद वासी 40 साला शेर परियाड़ जेको गुज़िरियल 6 महीननि खां वात जे कैंसर में मुब्तला वसहर इलाज करण बावजूद फ़ाइदो न थियो जॾहिं त संदसि ॿाहिरि जंहिंमें ज़ुल्फ़कार गदा हुसैन परियाड़ फ़क़ीर ख़ादिम परियाड़ मुनवर परियाड़ ॿुधायो त असांजो भाउ शेर जेको गुज़िरियल 6 महीननि खां वात जे कैंसर में मुब्तला आहे जीअं त 4 न्याणियूं आहिनि जंहिंजो पीउ खां सवाइ ॿियो को बि आसरो न आहे असां वसवारनि खे ऐं मुश्किल दौर में घर जो अल तल खपाए इलाज करायो पर को बि फ़ाइदो न थियो असीं वज़ीर आला सिंध हेल्थ मिनिस्टर समेत ॿियनि वसवारनि खे अपील था कयूं त भाउ शेर जो सरकारी ख़र्च मां इलाज कराए संदसि ज़िंदगी बचाई वञे मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो HPS न्यूज़।